जुंगशाही रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो तालके ठटे जो कोस्तानी पट्टीअ जे यूसी जुंगशाही यूसी कोस्तान यूसी कलरी जी समेत शागिर्द ऐं शागिर्दाणनि जे लाइ सिंध हुकूमत पारां प्रोफेशनल एजुकेशन डिपार्टमेंट हायर सेकेंडरी जो कॉलेज जा 7.5 करोड़ जी एडीपी स्कीम जो 2022 जो टेंडर थियो। ठेकेदार सिर्फ़ डीपीसी जो कम करे अध में कम छॾे ॾिनो। हायर सेकेंडरी कॉलेज जो कम रोलेड़े जो शिकार थी वियो। कॉलेज जे कमरनि बुनियाद में नाक़स मटीरियल कचो पत्थर मिट्टी की जाइ ते वारी इस्तेमाल किया वियो। हायर सेकेंडरी शागिर्द गवर्नमेंट हाई स्कूल की बिल्डिंग में 200 खां मथे शागिर्दनि शागिर्दाणियूं तालीम हासिल करे रहिया आहिनि। 28 में 2024 ते सालियानो इम्तिहान थी रहिया आहिनि। कॉलेज बिल्डिंग न हुअण करे शागिर्दनि खे पढ़ाई में ॾुखियाई अची रही आहे। का भी फैसिलिटी मौजूद ना है। गर्मी की मौसम में शागिर्दनि की तालीम मुतासर थी रही है। एजुकेशन के ऑफिसर से राब्तो करे उन बुधायो आहे त इन स्कीम ते पहिरियों क्वार्टर 1 करोड़ रुपया रखियल हुआ। अॼु ताईं एजी सिंध के रुपयो न ॾिनो आहे। पूरे सिंध में हायर सेकेंडरी जी स्कीम रोलड़ जो शिकार आहिनि। बजट जून में क्लोज थी रहियूं आहिनि। ये पैसा वापस न थी वेंदा। जुंगशाही सियासी समाजी धुरनि हुकूमत सिंध डीसी ठटो का मुतालबो किया है। एजुकेशन वर्क सर्विस के इंजीनियर ऐं ठेकेदार पाबंद किया वने। जल्द कॉलेज तरक्याती कम चालू किया वने जीअं वक्त सिर शागिर्द शागिर्दाणियूं तालीम हासिल करे सघनि।